अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन ही मासूम नंढो मोहम्मद हाशिम रिड ही जेको आहे शदादकोट जे भरिसां वेठा आहिनि नदी वारा सोशल मीडिया जे थ्रू उन्हनि सां राब्तो थियो हुयो। मासूम जी जेका करिंगे वारी जेका माना जेका चेल जी जेका आहे शह रंग जेका हूंदी आहे उनजो सां कंसल्ट ॾे हिकिड़ो ॻोढ़ो हुयो ऐं तमामु नंढे घणी तकलीफ़ हुई। सोशल मीडिया ते केरु दोस्त रखियो उन खां पोइ उन्हनि सां राब्तो थियो। टियों ॾींहुं नदी वारनि खे मां घुरायो ऐं जेको आहे मोहम्मद हाशिम खे एडमिट करायोसीं ऐं अल्हम्दुलिल्लाह कल्ह 2.5 कलाक हिन जो ऑपरेशन जो जनरल हॉस्पिटल लाड़काने में डॉक्टर अली अकबर भट्ट साहब जन जेको आहे हिन जो ऑपरेशन कयो ऐं माशाअल्लाह ऑपरेशन सक्सेसफुल थी वियो। अलाए ॾिठा थी तस्वीर। सो ॻाल्हि इहा ई आहे त पहिरियों त हिनखे वॾो कुब हुयो, साईं हुनखे हॾे खे विहारियो, हुनखे बंदि कयो ऐं ॿी मिनट जो ऑपरेशन थी वियो जेको आहे माना बहितरीनु नमूने सां। सो बग़ैर ज़ात पात ऐं रंग नस्ल जे असांजी ख़िदमत जारी आहे। अलाह ताला क़बूल कंदो ऐं जेको बि कोशिशूं ऐं कावशूं अलाह इंसानियत जे नाते न अधे वारनि सां कॾहिं असांजी ज़िंदगी में मुलाक़ात थी साईं ईंदी न ऐं इन अधे वारनि जो हिकु रुपयो बि ख़र्चु न करायो आहे। ॿी AC वारे रूम में आहिनि ऐं हिते जेको बि मुकमिल इलाज जो ख़र्चु आहे ख़ासि खुराक जो उहो समूरो असांजे तरफ़ां आहे। इंशाअल्लाह ताला जॾहिं हिन खे डिस्चार्ज कयो वेंदो हुनजी मेडिसिन्स वग़ैरह उहे बि मुकमिल इंशाअल्लाह हिननि खे वठी ॾींदासीं। अलाह कंदो मोहम्मद हाशिम जेको आहे सो 100% ठीकु थी वेंदो ऐं हिन मिस्कीन भाइरनि जी जेको आहे सो माना सिर्फ़ु असांखे दुआऊं खपंदियूं आहिनि। वधीक अदा तव्हांखे ॿुधाईंदो त जी अदा साईं नंढिड़ो ॼायो जॾहिं वियो त माना इहो थोरो ज़ख़म थियो ज़ख़म पोइ जीअं ॻोढ़ो थियो सघे ॿुधी थियो अलाही महिल असां वरी नेट ते चाढ़ियोसीं सघे भाऊ सां राब्तो थियो तव्हां फ्री थियो। इन सिलसिले में तव्हां जूं त ॻाल्हियूं ॿोलियूं थींदियूं हूंदियूं कोई डॉक्टरनि सां हा इलाज वग़ैरह मक़ामी दीपा करे जेको आहे उहो माना हल्की तस्वीरनि हुननि चयो आहे त भाई ॻोढ़ो जेको आहे त माना कटींदासीं माना अधु थींदो पोइ साईं वरी सही था चयो त भाई माना मुकमल इंशाअल्लाह कंदासीं सम्झी पोइ इहो खणी वियासीं की जाते चयो त तव्हां अचो तव्हांजी माना मां हर शइ कंदुमि रुपयो तव्हांजो ख़र्चु न करणु पवंदो सम्झी सही रुपयो ख़र्चु न करण जो शाबत आहे वीचारे मसइलो असांजी राति हल थी वियो माना रुपयो साईं ख़र्चु न करणु पवंदो। इंशाअल्लाह ताला असांखे दुआऊं ई खपनि। अमां बि दुआऊं जी ॾिए अदा अमां जो बग़ैर दुआऊं भर वीडियो हुजे माना आवाज़ अचे अमां जो मुंहुं हेॾे हुजे वीडियो जो अल्लाह ख़ुशि कंदुसि रब साईं ख़ुशि कंदुसि अल्लाह कंदुसि सदाईं आबाद हूंदो। लई असां आमीन मिस्कीननि जी मदद कई अथई अल्लाह सदाईं मदद कंदुसि रब लई आमीन लई आमीन अल्लाह कंदो सदाईं आबाद हूंदो ख़ुशि हूंदो पंहिंजे बचनि सां। अल्हम्दुलिल्लाह ख़िदमत आहे हीअ अलाह जी रज़ा जे लाइ आहे। न किथे थोरो आहे न किथे एहसान आहे न अधे वारनि सां कॾहिं ज़िंदगी में मुलाक़ात हुई न का ख़ुशामद आहे। हीअ सिर्फ़ु अलाह जी रज़ा जे लाइ मासूम जी तकलीफ़ खे ॾिसी इन महसूसु कयो त हीअ पंहिंजे बचिड़े खे तकलीफ़ आहे ऐं हमेशह बग़ैर जेको आहे फ़र्क़ु जे रंग नस्ल जे ख़िदमत कई आहे। ऐं हिकिड़ो मासूम ॿारड़ो आहे जेको आहे पंहिंजो करटिया साइड जो हुनजी अखि में ॻोढ़ो आहे। इंशाअल्लाह ताला अॼु हुनखे असां घुरायो आहे। जेकर हुनजी सर्जरी हिते थिए थी त ठीकु आहे न त इंशाअल्लाह हुनजी असां कराची आगा खान मां कराईंदासीं ऐं उहो मासूम जेको आहे ॿुड़ा आहिनि ज़ात जा। सो असांजी कोशिशि काविश सिर्फ़ु ख़िदमत अलाह इंसानियत जे नाते आहे। इन खां अलावा सदाईं जेको आहे ख़िदमतूं जारी सारी रहियूं आहिनि ऐं अल्हम्दुलिल्लाह ईअं ई जारी सारी रहंदियूं। हीअ बसि सिर्फ़ु दुआऊं मिलनि थियूं ऐं दुआउनि जे तुफ़ैल अलाह पाक असांजे मामलात खे बि हल करे थो ऐं असांजा मामलात अलाह जे हवाले ऐं असां ॾाढो ख़ुशि बि आहियूं ऐं बेफ़िक्र बि आहियूं। वॾी महिरबानी लव यू।